इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी उमर हमीद जी इस्तीफा मंजूर कई हुई है। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इस्तीफा मंजूर करे वरती। उमर हमीद सेहत की खराबी सबब इस्तीफा दी हुई। इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी उमर हमीद जी इस्तीफा मंजूर कई हुई है। ही अहम खबर वाके ॾियूं पिया। इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी उमर हमीद जी इस्तीफा मंजूर कई हुई है। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इस्तीफा मंजूर करे वरती। उमर हमीद सेहत की खराबी सबब इस्तीफा दी हुई। अहम खबर है अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी उमर हमीद जी इस्तीफा मंजूर कई हुई है। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इस्तीफा मंजूर करे वरती। उमर हमीद सेहत की खराबी सबब इस्तीफा दी हुई। नाज़रीन ये ब्रेकिंग न्यूज़ तवास सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी उमर हमीद जी इस्तीफा मंजूर कई हुई है। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इस्तीफा मंजूर करे वरती। उमर हमीद सेहत की खराबी सबब इस्तीफा दी हुई जेका मंजूर कई हुई है। इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी उमर हमीद जी इस्तीफा मंजूर कई हुई है। वधिक अपडेट्स लाइ राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी सां। शाकिर, इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी उमर हमीद जी इस्तीफा मंजूर करे वरती है, छा अपडेट्स ॾींदा? जी बिल्कुल। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी उमर हमीद इस्तीफा ॾिनी कुछ ॾींहं पहिरियां। उनजी इस्तीफा अॼु मंज़ूर कई वई आहे ऐं इस्तीफा ॾियण जो जेको सबबु हुयो त उमर हमीद फिफड़नि जे बीमारीअ में मुब्तला हुयो ऐं हिन जो जेका मुलाज़मत जी मुदत हुई उहा बि पूरी थियल हुई, पर उन खां पोइ जॾहिं रिटायर थियो त उनखे एक्सटेंशन ॾिनी वई। हिन जे कम जे कारकर्दगी जे बहितर कारकर्दगी जी बुनियाद ते एक्सटेंशन ॾिनी वई ऐं एक्सटेंशन ते ही इलेक्शन कमीशन में सेक्रेटरी जे उहिदे ते कमु करे रहियो हुयो। अॻ में बि अस्पताल में दाख़िल थियो हो ऐं इलाज कराए वरी वापसि आयो हो। हाणे उमर हमीद पाण मज़रत कई ऐं हुन चयो त मां हाणे वधीक कमु नथो करे सघां, उहा स्टेमिना न रही आहे ऐं मां बीमार आहियां, मां पंहिंजो इलाज कराइणु चाहियां थो। चीफ इलेक्शन कमिश्नर हुन जूं तारीफ़ बि कई हुई कुझु ॾींहं पहिरियों जंहिं इस्तीफ़ा ॾिनी आहे ऐं हुनजे कम खे साराहियो बि हुयो, पर अॼु हुनजी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। ठीक है शाकिर, अपडेट कर ला, वॾी मेहरबानी अवां जी।